बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। मुअज़्ज़िज़ सामिईन व नाज़रीन इकराम, महब्बत अहले बैत जे उन्वान सां अॼोकी हिन चौथी नशस्त में मवदत ऐं महबत जे दरमियान जेके फ़र्क़ आहिनि उन्हनि खे बयानु कंदासीं। जहिड़े तरीक़े सां मवदत ऐं महबत जी माना में वाज़े थी वियो त महबत उन पसंदीदा शइ खे चवंदा आहिनि जंहिंखे इंसान चाहे थो, त मवदत में उहा पसंदीदा वधीक शिद्दत सां हूंदी आहे जंहिंजी तरफ़ इंसान कदम बढ़ाईंदो आहे ऐं अमली सूरत में उनखे ॾिसंदो आहे। महबत ऐं मवदत जे दरमियान ॿ फ़र्क़ आहिनि। हिकु फ़र्क़ु इहो आहे जो जिथे महबत हूंदी आहे उते युमकिनुल फ़िराक़ यानी जुदाई मुमकिन हूंदी आहे, पर जिथे मवदत हूंदी आहे उते ला युमकिनुल फ़िराक़ जुदाई मुमकिन न हूंदी आहे। जुदाई जी सूरत में मवदत करण वारो ज़िंदा बाक़ी नथो रही सघे, जंहिंजी उलमा मारूफ़ मिसाल ॾींदा आहिनि त माउ खे पंहिंजे औलाद सां महबत आहे, पर अगरि ख़ुदा न ख़्वास्ता औलाद ऐं माउ जे दरमियान जुदाई थी वञे त ॿई ज़िंदा रही सघनि था। वरी अहिड़े तरीक़े सां मच्छीअ खे पाणी सां मवदत आहे जिते ला युमकिनुल इफ़्तिराक़ आहे, जिथे जुदाई मुमकिन कान्हे का। अगरि मच्छीअ खे पाणीअ खां धार कयो वञे त मच्छीअ जे लाइ ज़िंदगी गुज़ारणु महल थी वेंदी आहे। इहा मवदत आहे। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त हमेशह अदना खे आला ते क़ुर्बान कयो वेंदो आहे। महबत अदना आहे छो जो उहा कैफ़ियत नफ़्स ताईं महदूद रहे थी, पर जॾहिं उन कैफ़ियत में शिदत ईंदी आहे त उहो इंसान अॻिते अमली सूरत अख़्तियार कंदो आहे, इनखे मवदत चयो थो वञे। यानी मवदत आला आहे, महबत अदना आहे। अदना खे हमेशह आला ते क़ुर्बान कयो वेंदो आहे, लिहाज़ा महबत खे मवदत ते क़ुर्बान कयो वेंदो आहे। इन जी मिसाल ॾेई करे आसान तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त माउ खे औलाद सां महबत आहे। कॾहिं बि अगरि औलाद खे तकलीफ़ अचे, कोई ज़ख़म थिए त काई रत निकिरी पए त माउ खे ॾुखियो लॻंदो आहे ऐं तकलीफ़ ईंदी आहे त उहा औलाद खे हिदायत कंदी रहंदी आहे त हमेशह उन रस्ते ॾांहुं क़दम न वधाइजांइ जंहिं रस्ते ते तोखे तकलीफ़ अचे थी, छो जो माउ खे औलाद सां महबत आहे। पर हिकु मरहलो अहिड़ो ईंदो आहे जिथे इहा माउ ख़ुदि पंहिंजे औलाद खे तयारु करे, जॾहिं त 100 मां 80% माउ खे इहो यकीन हूंदो आहे त इन रस्ते ते जंहिं ॾांहुं मां औलाद खे मोकिलियां थी ख़तरो आहे, मुमकिन आहे इन रस्ते ते इन मरहले में कोई ख़ुदकश हमिलो थिए या दुश्मन जी तरफ़ खां कोई बि नुक़सान थिए ऐं उन में मुंहिंजो औलाद अची वञे। उहो मरहलो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी आज़ादारी जो। त माउ जेका पंहिंजे औलाद सां मुहबत करे पई, उहा ई माउ पंहिंजे औलाद खे तयारु करे मौला जी आज़ादारी ॾांहुं मोकिले थी, जॾहिं त माउ ॼाणे बि थी त इन रस्ते ते वञण खां बाद मुमकिन आहे कोई बि नुक़सान थी सघे थो या इहो औलाद मौला जी आज़ादारी कंदे पंहिंजे जिस्म जा खून बि कढे सघे थो। इन जे बावजूद बि माउ पंहिंजी औलाद खे उन मोकिले करे ॿुधाए थी त पहिरियां मुंहिंजी औलाद सां महबत हुई, जो औलाद खे कुझु बि थिए पियो त मां परेशान थी पई वञा, पर हाणे मुंहिंजी औलाद सां महबत हुई। हाणे जेको इमाम हुसैन ॾांहुं मां मोकिलियांसि थी त मुंहिंजी इमाम हुसैन सां मवदत आहे, यानी मां पंहिंजी महबत खे मवदत ते क़ुर्बान कयां पई। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।